अस्सलाम वालेकुम दोस्तों सिंधी साज़ टीवी चैनल ते अवां सभिनी जी भली कार। वीडियो शुरू करण खां पहिरीं अवां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल सिंधी साज़ टीवी खे सब्सक्राइब करियो। दोस्तों, सिंध जो एक बेहतरीन फ़नकार महबूब अली मीरजत जो एक बेहतरीन अंदाज़ में तमामु प्यारो गानो माठ मक़ामनि में जीअरनि जा आहिनि जहिड़ा जेको रिलीज़ थी चुको आहे। दोस्तों, हिकु भेरे ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जो हिकु बेहतरीन फ़नकार महबूब अली मीरजत जो एक बेहतरीन अंदाज़ में तमामु प्यारो गानो माठ मुक़ामनि में जीअरनि जा आहिनि जहिड़ा जेको रिलीज़ थी चुको आहे। दोस्तों, महबूब अली मीरजत जो नए गाने जो लिंक मुझे डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे, जिते तव्हां इन गाने खे ॿुधी सघो था। दोस्तों, तव्हां सभिनी दोस्तनि खे हिकु भेरे ॿीहर अर्ज़ु कजे थी त मुंहिंजे हिन चैनल सिंधी साज़ टीवीअ खे सब्सक्राइब करियो, उन सां गॾोगॾु बेल आइकन खे बि दॿाए छॾियो त जीअं हर नई गाने ऐं ख़बरुनि जो अपडेट अव्हां वटि जल्दी पहुची सघे। महिरबानी।